जय झूलेलाल। मां सिंधियाणी कंट्रोल सुनील खत्री तव्हां सभिनी जो स्वागत थी कयां अॼु जे हिन वीडियो में। अॼु आहे 13 अप्रैल 2021। अॼु आहे एकादशी। अॼु जेका एकादशी आहे उहो चेट महीने जी शुक्ल पक्ष जी एकादशी आहे। हिनखे कामदा एकादशी बि चइबो आहे। असां ॾिसण वारा आहियूं एकादशी स्पेशल ग्यारस स्पेशल सिंधी रेसिपी जेका आहे ग्यारसी डोडो ऐं ग्यारसी भाॼीअ जी। अॼु जो इहो वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो। वीडियो जे लास्ट में मां तव्हांखे ॿुधाइण वारी आहियां कामदा ग्यारस जी पूजा करण जी विधि ऐं उनजो फल। ॿुधाइणी कि मूंखे नाश्तो वास्ते ॿियो कुझु बि न ठाहिणो आहे, छो त हस्बैंड विया हुया राउंड ते। त जॾहिं राउंड तां अचनि पिया उन्हनि खे यादि न हुयो कि अॼु एकादशी आहे, त उहो भरे भरे करे नाश्तो वठी आया हुया ॿाहिरां, छो त जाम ॾींहंनि खां असां ॿाहिरां कुझु खाधो न हुयो। लॻभॻि 1.5-2 महीना थी विया आहिनि असां ॿाहिरां कुझु बि न खाधो आहे। त उन्हनि खे लॻो अॼु कुझु ॿाहिरों नाश्तो खाऊं था। वड़ा पाव ऐं मिर्चनि जा पकोड़ा, उहो बि कंहिं सिंधी माण्हू खां वठी आया हुया। त अॼु उहो उन्हनि खे ई सभु खाइणा पिया। उन्हनि ऐं ध्रुविका मिली करे नाश्तो करे चुका आहिनि ऐं हाणे थिया आहिनि 10:30। मां अॼु उथी हुयसि 7:30 बजे। 7:30 बजे उथण खां पोइ किचन मुंहिंजो हिकदमि क्लीन हो, छो त मूंखे कल्ह ई अंदाज़ो अची वियो कि मुंहिंजी माई अॼु बि न अची सघंदी, छो त बसिस वग़ैरह बंदि आहिनि। त मां कल्ह ई राति जो किचन क्लीन करे सुम्ही हुयसि। त अॼु मूंखे चङो टाइम मिली वियो। मां कमु घर जो जेको बि हूंदो आहे उहो लही चुको आहे। मुंहिंजो सनानु पाणी थी वियो आहे, पूजा थी वई आहे, एडिटिंग जेका थोड़ी घणी वॉइस ओवर बाक़ी हुई उहो बि थी वई आहे ऐं मां वीडियो अपलोड ते बि रखी छॾियो आहे। पटाटा रखी चुका आहियूं बॉइल करण, जंहिंखे प्रेशर भॼी चुको आहे। हाणे हे सिजण वारा आहिनि। स्लो गैस करे छॾी आहे ऐं हिते असां रोस्ट कयूं था पीनट्स। पटाटा असांजा उॿारजी विया आहिनि, चङी तरह सिजी विया आहिनि। हाणे असां कुकर मां उनखे कढंदासीं ऐं थोरो थधो थियण लाइ रखंदासीं। इन ई कुकर में जंहिंमें असां पटाटा बाफ़िया आहिनि उनखे ई आगारे करे असां उन में भाॼी ठाहिण वारा आहियूं, ग्यारसी भाॼी। ग्यारसी भाॼीअ लाइ पहिरियों मां विझंदसि तेल। उन में असां विझंदासीं, अॼु मां यूज़ करण वारी आहियां राजगिरो जो अटो। नॉर्मली माण्हू सावरीअ जो अटो यूज़ कंदा आहिनि या उपवास जी भॼणी यूज़ कंदा आहिनि। जाम ऑप्शन्स आहिनि, पर अॼु मां ठाहिण वारी आहियां राजगिरे जे अटे सां। त राजगिरे अटे खे थोरो तेल में भुञी विझंदसि ऐं उनखां पोइ मां विधो आहे सावा मिर्च ऐं कड़ी पत्तो, थोरो सो जीरो ऐं चङी तरह उन अटे खे भुञंदासीं जीअं उहो ब्राउन थी वञे। ब्राउन थियण खां पोइ तरो न लॻे इन करे मां विझां थी हाणे थोरो सो पाणी, लॻभॻि 50 ml पाणी मां हिन में विधो आहे। तेसि ताईं असां पटाटा छिले करे थोरा कट करे वठंदासीं। पटाटा जाम गरम आहिनि त मां थोरो थधो पाणी थी विझां जीअं छिलण में आसानी थी वञे। छिलण खां पोइ असां हुन में रफली चॉप करे पटाटा हिन में विझंदा वेंदासीं, छो त बॉइल कयल आहिनि त वधीक टाइम न लॻंदो आहे हिनखे ठहण लाइ। फटाफट इहा भाॼी ठही वेंदी आहे। ऐं हाणे पटाटा विझण खां पोइ इनखे चङी तरह असां मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ असां विझंदासीं कारो लूणु, कारा मिर्च ऐं अमचूर। अमचूर हिन में ऑप्शनल आहे, कई ॼणा विझंदा आहिनि, कई माण्हू न विझंदा आहिनि। विर्त में के खाईंदा आहिनि के न खाईंदा आहिनि खटि, त तव्हांजे चॉइस जे मथां आहे, तव्हांजे विश्वास जे मथां डिपेंड थो करे। हाणे असां विझंदासीं ग्रेवी जेतिरी कंसिस्टेंसी खपे उनखां थोरो वधीक पाणी, छो त जेको राजगिरे जो अटो आहे उहो पाणी खणंदो। ऐं उनखे चङी तरह स्टर कंदासीं, मिक्स कंदासीं। मिक्स करण खां पोइ असां हिनखे मां मुङेरा जेके रोस्ट कया हुया उन्हनि खे मां पीसे वरितो आहे ऐं थोरो मां मुङेरनि जो पाउडर हिन में विझंदी आहियां। त कहिड़ी बि तव्हां ग्यारसी भाॼी ठाहींदा उन में अगरि तव्हां मुङेरनि जो पाउडर विझंदो त उनजो जेको टेस्ट आहे उहो जाम एनहांस थी वेंदो आहे। हिन खां पोइ असां ढके करे उनखे सिजाइण रखियो आहे। हिते असां अटो जी तयारी कंदासीं, डोडे जे अटे जी तयारी। उन में असां विधो आहे राजगिरे जो अटो लॻभॻि पाउ। उन में विधा आहिनि 2 बॉइल कयल पटाटा, कारो लूणु, कारा मिर्च, जीरो पाउडर ऐं थोरो सो अम्बचूर। अगेन हिन में अम्बचूर जेको आहे उहो ऑप्शनल आहे, तव्हां पंहिंजे चॉइस जे हिसाब सां विझी सघंदा आहियो। हाणे असां हिन में विझंदासीं 1 चमिचो शुद्ध गांइ जो घी ऐं इनखे जेके पटाटा आहिनि घुमाए वरिती आहे भाॼी ऐं पटाटनि खे मैश करे असां चङी तरह अटे में सभु मसाला, घी ऐं पटाटो मिक्स करे वठंदासीं। मिक्स करण खां पोइ ज़रूरत जे हिसाब सां पाणी विझी करे असां जीअं नरम चपाती जो अटो ठाहिबो आहे तीअं असां हिन जो अटो ठाहे वठंदासीं, अटो ॻोहे वठंदासीं। हाणे मथां बि थोरो गांइ जो शुद्ध घी लॻाए करे असां उनखे कोट करे छॾींदासीं जीअं अटो सुके न, छो त थोरी देरि असां उनखे कलर अचण ताईं रखंदासीं। ऐं उनखां पोइ असां पचाईंदासीं डोडा पचाइण लाइ। मां हिते तओ गरम करे चुकी आहियां। जीअं मां तव्हांखे ॿुधायो शुद्ध गांइ जो घी असां यूज़ करण वारा आहियूं। त गांइ जो घी थोरो हथनि ते लॻाए करे मां अटे जो पेड़ो ठाहे वठंदसि ऐं थोरो हथ सां डोडे वांगुरु थिपे वठंदसि ऐं बाक़ी जेको आहे उहो तए ते वधीक उनखे थिपे करे फैलाईंदसि। हिकु पासे थिपजी करे फैलिजी चुको आहे। हाणे असां उनखे पलटी कंदासीं। तव्हां हेठां ॾिसी सघो था केतिरो त मस्तु इक्वली ब्राउन थी चुको आहे। हाणे असां विझंदासीं हिन मथां शुद्ध घी।
घी विझण खां पोइ असां हिनखे वापसि फ्लिप कंदासीं ऐं ॿिए पासे बि असां घी लॻाईंदासीं। ॿिन्ही पासे चङी तरह घी लॻाए करे असां गोल्डन ब्राउन थियण ताईं हिनखे पचाए वठंदासीं। ऐं हे रेडी आहे असांजो ढोढो ऐं ग्यारसी भाॼी। तव्हांखे हीअ रेसिपी कीअं लॻी कमेंट में लिखी करे ज़रूरु शेयर कजो ऐं अहिड़ियूं ई ॿियूं रेसिपीज़ ॾिसण लाइ हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे रखिजो ऐं घंटी वॼाइण बिल्कुलु न विसारिजो। असां ढोढो ऐं भाॼी खाई चुका आहियूं 11:30 बजे ऐं हाणे थिया आहिनि 3:30। असांखे लॻी आहे ॾाढी बुख, त असां ठाहियूं था छाछ ठाहिण लाइ मां ॾही थोरी विलोड़े वरिती आहे। हुन में विधो आहे कारो लूणु, कारो मिर्च ऐं थोरो जीरो, रोस्टेड जीरो पाउडर। अकॉर्डिंगली पाणी जेतिरी तव्हांखे कंसिस्टेंसी खपे ऐं थोरी सी बर्फ़, छो त पाणी असां थधो फ्रिज में रखंदा न आहियूं, इन करे मां बर्फ़ ऐड कई आहे। चङी तरह विलोड़े करे ग्लासिस में सर्व कंदासीं ऐं रेडी थी वई असांजी मसाला छाछ, जेका न सिर्फ़ु पीअण में टेस्टी आहे पर सिहत लाइ बि ॾाढी बहितर आहे। हाणे असां करण वारा आहियूं भूमिका जी टेबल क्लीन। भूमिका पेंसिल त हाणे असां यूज़ कयूं था माइटीन 1। डोंट टच, ओके। माइटीन 1 मां इन करे यूज़ कंदी आहियां छो त बायोसेफ प्रोडक्ट आहे ऐं बायोसेफ प्रोडक्ट्स असांजे ॿारनि जे लाइ बि सेफ हूंदा आहिनि, असांजे स्किन लाइ सेफ हूंदा आहिनि, असांजे पर्यावरण लाइ सेफ हूंदा आहिनि। असांजी जेके शयूं आहिनि उन्हनि खे सुरक्षित रखण लाइ ॾाढो बेनिफिशियल हूंदा आहिनि। त हाणे असां ख़ाली स्प्रे करे छॾियो आहे, असांखे कुझु बि स्क्रबिंग वग़ैरह करण जी ज़रूरत न आहे। बसि ख़ाली हाणे असां ॾिसो, हे अगरि मां हाणे तव्हांखे अॻियां खां ॾेखारियां थी त तव्हांखे सम्झ में ईंदो। हे ॾिसो, ख़ाली मां उॻियां थी हिनखे एंड इट इज़ क्लीन। मां कुझु बि प्रेशर न लॻायो आहे ऐं हे हिकदमि भूमिका जी जेका टेबल आहे उहा न्यू थी थींदी वञे। हे ॾिसो, तव्हां ॾिसी सघंदा आहियो। पहिरियों मां जेका टेबल ॾेखारी हुई तव्हांखे कीअं पई लॻे, हाणे केॾी नीट ऐं क्लीन थी वई आहे, जेको बि न्यू वांगुरु थी वई आहे। सिमिलरली जाम प्रोडक्ट्स आहिनि हिन में, बायोसेफ आहिनि। हिननि जी जेका शॉपिंग जी लिंक आहे मां वेठो विझी छॾींदीमांव। अगरि तव्हां उनजे थ्रू शॉपिंग कंदव त तव्हांखे फ्लैट 10% डिस्काउंट मिलंदव, बिकॉज तव्हां सभु सिंधी आहियो। सो सिंधियत जो फ़ाइदो खणो। 10% डिस्काउंट ते हे बायोसेफ प्रोडक्ट्स पंहिंजे घर जी क्लीनिंग लाइ घुरायो। घर जी क्लीनिंग आसानी सां थी सघंदी आहे हिन प्रोडक्ट सां ऐं गॾु ई गॾु तव्हां हिन में पंहिंजी स्किन खे सेफ रखंदव, पंहिंजे ॿारनि खे सेफ रखंदव, पर्यावरण जी सेफ्टी ध्यान में रखंदव ऐं गॾु ई गॾु तव्हां जेको बि सामान आहे, फर्नीचर आहे, फैब्रिक आहे, कुझु बि आहे, जेको बि तव्हां सां क्लीन कयो था उन्हनि सभिनि खे तव्हां सेफली रखी सघंदा आहियो। हाणे थिया आहिनि शाम जा 7:30। मुंहिंजा सभु कम थी विया आहिनि, घर जा हुजनि या ऑफिस जा, ऐं रोटी कुझु ठाहिणी न आहे छो त अॼु एकादशी आहे। उमें बि असां राति जो मोस्टली फ्रूट्स प्रिफर कंदा आहियूं, त अॼु त बिल्कुलु फ्रूट्स ई खाईंदासीं। त अॼु रोटी जी न आहे, अॼु असां ॻाल्हाईंदासीं हाणे एकादशी जे बारे में, यानी कि ग्यारस जे बारे में। ग्यारस कहिड़े ॾींहुं ईंदी आहे? ग्यारस जीअं वर्ड ई ॿुधाए थो कि यानी तिथि ते ईंदी आहे। महीने में 2 ग्यारसूं थींदियूं आहिनि। हर यानी तिथि ते ग्यारस हूंदी आहे, त महीने में 2 याड़ियूं तिथियूं ईंदियूं आहिनि। हिकु ईंदी आहे उमास खां पोइ, हिकु ईंदी आहे पूर्णिमा खां पोइ, यानी सत्यनारायण खां पोइ। त जेका उमास खां पोइ ईंदी आहे उनखे चइबो आहे शुक्ल पक्ष वारी ग्यारस, ऐं जेका पूर्णिमा खां पोइ यानी सत्यनारायण खां पोइ ईंदी आहे उनखे चइबो आहे कृष्ण पक्ष वारी ग्यारस। त चैत्र महीने यानी चेट महीने जे कृष्ण पक्ष वारी ग्यारस जेका हुई उहा चेटीचंड खां 4-5 ॾींहं अॻु में हुई ऐं हाणे शुक्ल पक्ष चालू आहे। त अॼु जेका 23 अप्रैल 2021 ते शुक्ल पक्ष जी ग्यारस आहे। अॼु जी ग्यारस खे कामदा ग्यारस चइबो आहे। इन जो ॾाढो वॾो महत्व आहे। चवंदा आहिनि कि इन ग्यारस जो विर्त करण सां ब्राह्मण दोष तक माफ़ थी वेंदो आहे, पापियुनि जा पाप नष्ट थी वेंदा आहिनि, जेके बि कया गुनाह हूंदा आहिनि उहे माफ़ थी वेंदा आहिनि ऐं विष्णु भॻवान ॾाढा प्रसन्न थींदा आहिनि। त इन ॾींहं ते तव्हां सुबुह जो उथी करे सनानु कयो। इन ॾींहं ते गंगा जे सनान जो बि ॾाढो महत्व आहे। त हर कंहिंजे लाइ पॉसिबल न आहे कि 24 एकादशियूं वञी करे गंगा ते सनानु करे सघिजे। त इन करे तव्हां सनान जे बाल्टीअ में अगरि तव्हांजे पास गंगा जल अवेलेबल आहे त थोरो सो गंगा जल विझी करे इन भावना सां सनानु कयो कि तव्हां गंगा जो सनानु कयो आहे। पोइ साफ़ कपिड़ा पाए करे, आसन विछाए करे उन जे अॻियां हिकु पाटियो रखो या संदली रखो ऐं उन ते पीलो वस्त्र विछाए करे उन जे मथां विष्णु भॻवान जी प्रतिमा रखी करे उन्हनि खे
संकल्प कयो कि तव्हां एकादशी जो विर्त करण वारा आहियो, हथ में जल खणी करे ऐं उनखां पोइ उन्हनि खे सनानु कराए करे उन्हनि खे तिलक लॻाए करे, अगरि चंदन आहे तव्हांजे पास सभिनि खां वधीक उत्तम, न त जेको बि तव्हांजे पास तिलक अवेलेबल आहे उहो तिलक, अक्षत, गुल, फल फूल सभु चाढ़े करे उन्हनि जी पूजा कई वेंदी आहे। विष्णु भॻवान खे तुलसी बि ॾाढी प्रिय आहे। चवंदा आहिनि कि अगरि तव्हां जल में ख़ाली तुलसी जो हिकु पन बि चाढ़ियो त भॻवान खे भोग लॻी वेंदो आहे। तो तव्हां जल में तुलसी जो पन पक रखो। पर इहे भी मान्यता है कि एकादशी ॾींहुं तुलसी न पटबी आहे ऐं न ही तुलसी में जल विझबो आहे। छो तुलसी माता जो भी एकादशी जो विर्त हूंदो आहे, उन्हनि खे भी विष्णु भगवान जी भक्त आहे ऐं ॾाढो प्रेम सां उन्हनि जो विर्त कंदी आहे। इन करे एकादशी ॾींहुं तुलसीअ में जल न विझबो आहे ऐं न ही तुलसी जो पत्तो पटबो आहे। त इन करे तव्हां उनजो आयोजन पहिरियों ही करे रखी सघंदा आहियो, बंदोबस्त पहिरियों ही करे रखी सघंदा आहियो हिकु ॾींहुं अॻु में, ऐं पोइ तव्हां उन ॾींहुं एकादशी ॾींहुं तुलसी अर्पण करे सघंदा आहियो विष्णु भॻवान खे। त शाम जो तुलसीअ ते घीअ जो दीपक ज़रूरु लॻाइजो, छो त उन सां बि ॾाढो उनजो महत्व आहे तुलसी अॻियां दीपक रखण जो एकादशीअ जी ॾींहुं यानी कि ग्यारस जे ॾींहुं। त इन रीति तव्हां ग्यारस मनाए सघंदा आहियो। ग्यारस ॾींहुं फल आहार तव्हां खाई सघंदा आहियो, लेकिन अन्न न खाइणु खपे। जेके अन्न खाईंदा भी आहिनि, हिकु त चांवरनि सां परहेज़ करणी हूंदी आहे, ॿियो थूम ऐं बसर सां परहेज़ करणी हूंदी आहे। त इन रीति तव्हां विर्त रखो या न रखो, कामदा एकादशी ॾींहुं विष्णु भॻवान जी आराधना पक कयो त तव्हांजा सभु कार्ज सकारता थींदा ऐं मन में शांती मिलंदी। त मिलूं था सुभाणे जे व्लॉग में। अॼु असां इहो व्लॉग हिते ई एंड था कयूं। सुभाणे व्लॉग में मिलंदासीं, ॾिसंदासीं सुभाणे जो रूटीन छा आहे। हर हिकु ॾींहुं हिकु रहस्य वांगुरु हूंदो आहे, जेको उन ॾींहं ते वञी करे ई ख़बर पवंदी आहे कि उन ॾींहुं छा थियण वारो आहे। अगर तव्हांखे ये वीडियोस पसंद अचनि था त लाइक ज़रूर कयो, पंहिंजे मिटनि माइटनि दोस्तनि सजननि में ज़रूर शेयर कयो अगर तव्हांखे वणियो आहे त। ऐं अगर तव्हां चाहियो था कि जेको भी नओं वीडियो या नओं ब्लॉग अपलोड थिए थो सभिनि खां पहिरियों ञापो तव्हांखे अचे, त हेठि सब्सक्राइब बटन दबाए करे उन अॻियां घंटी वॼाइण बिल्कुलु न विसरिजो, छो त उन सां तव्हांखे सभिनी वीडियो जी पहिरियों नोटिफिकेशन अची वेंदी। मिलूं था ॿिए वीडियो में, तेसिताईं शुभ रात्रि, जय झूलेलाल।